नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खडड़ो में खबर ॾींदा हलूं त खडड़ो में नौजवान कोटा ते नौकरी न मिलण खिलाफ़ एहतजाज लाइ मीडिया सेंटर खडड़ो पहुची विया आहिनि। वधीक तफ़सील ॾिसूं था अख्तर मारी जी रिपोर्ट में। खडड़ो जो हिकिड़ो मज़दूर नौजवान आहे जेको ग्रेजुएट आहे, मोहम्मद सरवर बुगटी, जेको मुख़्तलिफ़ टेस्टूं पास करे सुठे नंबरनि में बि इम्तिहाननि में वेही टेस्टूं पास कयूं आहिनि, पर तंहिं हूंदे बि हिन वक़्त ताईं उनखे का बि सरकारी नौकरी माज़ूरनि वारी कोटा ते न मिली सघी आहे। मनता लाइ हींअर मीडिया सेंटर खडड़ो ते एहतजाज कंदे पहुतो आहे ऐं हिन मुतालबो कयो आहे त खेसि नौकरी ॾिनी वञे। अचो त हुन खां पुछूं था त हुनजो छा मुतालबो आहे। खां वठी असां टेस्टूं ॾींदा पिया अचूं। हींअर 2019 आयो आहे, पर असांखे छा बल्कि कंहिं बि माज़ूर खे अञा ताईं नौकरी न आहे मिलियो। सिर्फ़ु गवर्नमेंट दावा कंदो आहे त असां ॾियूं पिया नौकरियूं तव्हां सभिनीनि खे मेरिट ते, पर मेरिट जो नालो ख़बर आहे। हींअर ताज़ो GST जी जेका टेस्ट थी गुज़री आहे, इन में 60% रखियलु हो पासिंग मार्क्स, इन खे घटायो वियो आहे। आम कैंडिडेट लाइ जेके सही सलामत आहिनि उन्हनि लाइ 50 ते आंदो वियो आहे, पर डिसेबल लाइ माज़ूर लाइ उन्हनि का एक्शन न आहे खयो। घटि में घटि माज़ूरनि खे 5 मार्कूं ॾियनि, जॾहिं 10 मार्कूं सलामत खे ॾियनि, 15 ते ॾियनि माज़ूरनि खे, 50 ते खणनि पिया सलामतनि खे जेके सही कैंडिडेट आहिनि, ऐं 45 ते माज़ूरनि खे खणनि, कम से कम रोज़गार सां लॻनि। ऐं इहो ई असांजो मुतालबो आहे CM साहब खां, एजुकेशन मिनिस्टर से सरदारली शाह सां, बिलावल भुट्टो ज़रदारी सां। ख़ुदा तव्हां कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ खां ॾिजो ऐं माज़ूरनि खे पंहिंजो हक़ ॾियो, जेके मेरिट ते आहिनि, जेके पढ़ियल लिखियल आहिनि, उन्हनि खे पंहिंजो हक़ ॾियो, ऐं जंहिं सां गॾु असांजो गुज़र सफ़र थी गुज़रे। जी, तव्हां माज़ूर जेको नौजवान आहे गुलाम सरवर बुगटी, उन जा तव्हां वीचार ॿुधा। हुनजो चवणु आहे त मुख़्तलिफ़ केतिरनि सालनि खां हू टेस्टूं ॾिए पियो, इम्तिहाननि में वेहे पियो, सुठे नंबरनि ते मार्कूं बि हुन खयूं आहिनि, पर तंहिं हूंदे बि हुनखे रोज़गार न मिली सघियो आहे। कैमरामैन हसनैन मलक सां गॾु अख्तर मारी, अवामी TV न्यूज़। वधीक खबरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।